आगाह कयो वाक़े त इंस्टाग्राम जी दोस्ती औरत खे मुड़िस जी क़ातिल बणाए छॾियो। ज़हर ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। पुलिस पारां जांच बाबति जवाबदार औरत अरीन जन्नत लाहौर वासी इंस्टाग्राम जे दोस्त सलमान समेत गिरफ़्तार कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त औरत 27 जून 2021 ते मुड़िस यशु खे जूस पार्लर ते वठी वञण बैदि ज़हर मिलाए ॾिनो। जवाबदार सलमान कोरियर ज़रिए लाहौर खां कराची चॉकलेट ऐं हिक लेडीज़ सैंडल मोकिलियो। जवाबदार सैंडल में फास्फॉइन नाले ज़हर लिकाए मोकिलियो। जूस पीअंदे ई पुट जो पुरस्कार मौत थियण ते संदसि वालिद गुलशन थाणे ते केस दाख़िल करायो हो। पुलिस खे पोस्टमार्टम रिपोर्ट में बि ज़हर ॾियण जूं शाहिदियूं मिलियूं आहिनि। तफ़सील मालूम कयूं था हबीब जमाली खां। हबीब, वधीक आगाह कजो हिन मामले बाबति। जी बिल्कुल। गुज़िरियल साल गुलशन इक़बाल में मुबैना तौर ज़हरीलो जूस पीअण सबबि हिकु शख़्स जेको आहे उहो फ़ौत थी वियो आहे। उन केस में हाणे इहो इंकशाफ साम्हूं आयो आहे त उनखे जेको आहे पंहिंजे ई ज़ाल आशना सां मिली करे जेको आहे ज़हर ॾेई क़त्ल कयो आहे ऐं उहो ज़हर लाहौर मां पार्सल करे कोरियर ज़रिए जेको आहे कराची घुरायो वियो हो। SSP इन्वेस्टिगेशन उन इहो ॿुधायो आहे त हिन केस में मक़तूल जी घरवारी ऐं उनजे चाहींदड़ खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो। 27 जून 2021 ते यूशा पंहिंजी घरवारी सां जूस पीअण वियो हो गुलशन इक़बाल में। जूस पीअण खां पोइ यूशा जी जेकी तबियत आहे उहा ख़राब थी वई ऐं उन खां पोइ जेको आहे हुन अस्पताल में दम ॾिनो। संदसि वालिद शक जे बुनियाद ते गुलशन इक़बाल थाणे ते केस दाख़िल करायो। पुलिस जांच में अरियन जन्नत जो सलमान नाले जवाबदार जेका आहे उन सां दोस्ती जी ख़बर पई। अरियन जन्नत फ़ौती जी घरवारी आहे। जवाबदार औरत ऐं सलमान जी दोस्ती इंस्टाग्राम ते थी हुई ऐं उन दोस्ती खे 1.5 साल थियो हो। लाहौर में सलमान जेको आहे उहो रहंदो हुयो। जवाबदार औरत खे सलमान कोरियर ज़रिए जेको आहे ज़हर मोकिलियो। इन्हनि ॿिन्ही जेको आहे यूशा खे मारण जो मनसूबो जोड़ियो हो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार लाहौर मां कोरियर ज़रिए चॉकलेट ऐं हिकु लेडीज़ सैंडल कराची मोकिलिया ऐं उनमें ज़हर जेको आहे उहो बि लिकाए मोकिलियो। यूशा खे जेको आहे संदसि घरवारी जूस पीअण जे लाइ जेको आहे गुलशन इक़बाल वठी वई ऐं उते जूस में हुन ज़हर मिलायो, जंहिंखां पोइ हुन जेको आहे दम ॾिनो आहे। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार सलमान ऐं फ़ौती जी जेका घरवारी आहे अरियन जन्नत ॿिन्ही खे जेको आहे गिरफ़्तार कयो वियो आहे। जी हबीब जमाली, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। इंस्टाग्राम जी दोस्ती औरत खे मुड़िस जी क़ातिल बणाए छॾियो। आगाह कयो वाक़े त मुड़िस खे ज़हर ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। औरत खे संदसि इंस्टाग्राम जे दोस्त समेत पुलिस गिरफ़्तार कयो आहे।